खोटा खोटा छा थियो आहे सिकंदर? सकंदो थो अचे पियो, ख़ैर त आहे न? खोटा नवाब जे हमरान पंहिंजे वाटर जो पाणी बंदि कयो आहे। राणो त वियो बरमोह करे, पर हिन भागा अवस ताईं कोन मणंदा जेसि ताईं हिननि खे सट कोन ईंदो। हल मूंसां त ॿुधायां हिननि खे त कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धक लॻे जा न। ॻाल्हि त ॿुधो, तव्हांजी इहा हिमत आहे जो असांजे वाटर जो पाणी बंदि कयो अथव? अरे पोटा तूं केर थींदो ही? कहिड़ी बाक़ई मुंहिंजी तूं जाई अचो तो असांखां पुछी त पाणी खे अचण त बंदि कयो। अरे असांजी मर्ज़ी आहे, सॼी देह बंदि कयूं हुनजासीं, हलायूं पाणी। नवाब अथई नवाब, जंहिंजा कम हूंदा ते सदाईं नांगे पिड़नि में सम्झंदो आहे। वञ त चइजी त हेॾो कुटियई ये ज़िंदगी भर वञी वरी अकबर खान खे चए त मूं कमदारी छॾे ॾिनी, ॿीहर न कंदुसि कमदारी, पर अॼु छॾियई तो हाणे भॼ हल। हिकिड़ो धक लॻी त फथकी बि कोन हणंदे, मथे तो रहे सॼे ज़मीननि ते कब्ज़ा करण। ॻाल्हि त ॿुध, तूं छा थो सम्झे? हिन ज़मीननि जा फसल खणी वञी तूं कुंदियूं भरींदे? ये उहा ज़मीन चई जेका चारे खान खान राणे खान ख़रीद कई, ऐं उहे ई असीं आबाद पिया कयूं। ऐं तूं हेॾो ठाऊ को कोन्हे जो तोखां बि आऊं पुछां त पोटा खान असीं पाणी वहूं न वहूं, असीं वञी कायूं या न कायूं? अरे पोटा पेर डा न त कमदारी खां वेंदे जो भाया तो तूं अॼु टंगू भञी ॾींदो माई। बसि हाणे बसि, मां छाजे लाइ पेर ठाहियां? हिते असांजा पेर जमियल आहिनि। पेर तव्हां ठाहियो त मां आहियां कमदार फोटो, हणंदो आहियां सोटो, पोइ धक लॻे जा न, पर तुंहिंजो मग़ज़ बटो कर सोटे सां ज़रूर थींदो। अडान हलो हलो अकबर खान खे सलाम ॾियो, हलो हलो। सिकंदर हट। बाबा या त भलाई खणी हला साईं, कई जो टंग कुछ मिड़ई ठीक थी वई, न त यार मां त आसरो ई लाइ वेठोस। हेड़े हे मुंहिंजा अब्बा, तोखे बि वॾी तकड़ हुई जो हिनजी टंग सही कराई, छॾी सां पियो हुजे आहे हिकिड़ी जॻह ते। तूं त ख़ुश पई थी न, गुल पेड़ ॾेई त मां हिकिड़े हंधि पियो हुजां। बाबा तव्हां पाण में न विड़ो। बाबा सी विड़ूं पाण में कोन था, इहे त मिड़ई असांजे वात जी सफ़ाई आहे, वात खे था पिया पोचा ॾियूं, विड़ूं कोन था, तूं परेशान न थी। ऐं ॿियो त हिक ॿिए खे असीं डंडा बाठा कोन हणंदासीं, तूं माटड़ी करे वेही रहो, वेठो ॿुध। बाबा तव्हांखे भला हिन वात हणण खां सवाइ मज़ो कोन थो अचे छा? अड़े अब्बा हिनखे कीअं मज़ो ईंदो, हिकिड़ा चुप करे वेहे न सिर्फ़ हटी मरी। अम्मा हाणे तव्हां बि हरू भरू पाण जे मथां माण्हू न खिलाए। ठीकु आहे बाबा, तूं खणी चईंदो त मां खणी तो चुप रहां, कहिड़ी माणे खे त महिरबानी करे चुप कराए। ऐं पंहिंजी ज़ाल खे बि सम्झाए चए त मूंसां घणो वात न हणे, उहा वात हणंदी मां त ॻाल्हाईंदुसि न, महिरबानी करे हुनखे रोकीसि। तूं माठ न कर माठ, ओ कननि ते हथ ॾेई सुर में वेही ताहू कर। हा ॾिठे न, अञा हिनखे छॾे ॾियासि, कयासि न ढींगो ढेरी। भला हाणे तव्हां ॿई पाण में विड़ो, मां वञा? न पा न भलाई करे तूं त न वञ, पहिरीं हिनखे मोए खे न कमरे में बंदि करीसि त मुंहिंजी बि त जान आज़ाद थिए न। रुगो मुंहिंजी टंग सही तरीक़े सां ठीक थिए, पोइ कंदुसि मां तुंहिंजो ढींगो ई ढेरी। बुढ़ा राणा त वियो मोह करे, हाणे लाश खे केरु मोह ॾींदो? अॻ में ई मोह पियो आहे, वरी कयूंसि जहिड़ो लॻे कोन्हे बवा कयो, उपतो सुबुतो धक मरी पए त पोइ इहा ज़मीन हिते ई पई हूंदी, पोइ असां ॿई हणंदा वतंदासीं कोठनि जा चकर। हाणे तूं ई ॿुधाए त कजे त छा कजे हिन भागे खे? बाबल साईं, तव्हां हिननि सां भली ॻाल्हियूं करे ॾिसो, पर इहो चमड़ो मुड़ंदो ईअं कोन जेसिताईं लठियूं न खाईंदो। बाबा साईं हिन नवाब खे वॾी मंगी आहे। सिकंदर जेकॾहिं मगी अथसि न, उहा बि लही वेंदसि, सिर्फ़ बाबा साईं इजाज़त ॾे। बाबा साईं नवाब जा जेका गार्डन न, इन्ही जो इलाज मोचड़ो आहे,
बाबल साईं मां त चवां थो त सिधी रांद सोटे जी थिए। बाबल साईं पोइ ॾियो इजाज़त त वहां या सोटो। जॾहिं न फोटे जो सोटो फिरियो त पाण ई ज़मीन तो पेर टराईंदा। ॻाल्हाए थो ॾिसां हिन गोराम सां, जेकॾहिं हू पंहिंजे चाचे खे सम्झाए थो त ठीकु आहे, न त ॾियूंसि था को सट को। बाबल साईं इन नवाब खे चुर चई त गोराम जी आहे। ॻाल्हियुनि में सिधे पाणी अच्छा कारा ज़ाहिर थींदा। बुढा बाबा सी पंहिंजी मयार लाहे वठो, उन खां पोइ बि न मुड़िया न त पोइ कुटे कंदासीं ढेरी। अदी जरी त नाहे थी, ये छा थी करे? अदा मुर्शिद साईं वज़ीफ़ो ॾेई वियो आहे, बस उहो पढ़ी घर में छुकारियां थी जीअं बुरी बला खां बची सघूं। बुरी बला? हिते वरी किथों आई बुरी बला? इन छोरी दुआ खां वधीक ॿी का बुरी बला हूंदी? मां तव्हांखे सॼी पंहिंजी मिल्कियत ॾेई छॾियां, पोइ मां बुरी न आहियां। फसाणे बसे घणो वात न हण त तूं तड़े न कढी छॾियां। ॿियो तूं करे बि छा थो सघीं? निकुर निकुर तो मां चवां तो निकुर तो हल। न त न, हिन छोरीअ खे इते ई वेहण ॾे। जी हितां वई न नी मां जे कच्छ में वञी वेही रहंदी। अदी जेकॾहिं हिते वात आणंदी न, मां हिन खे हिते रहण कोन ॾींदुसि। गुराम तूं अजाए मुंहिंजे मथां ज़ुल्म तो करी, पोइ मां चिती त थींदसि न। तूं चिती न थी, असांजी जीअ में जी मिलाए त तुंहिंजी इज़त थींदी। मां तव्हांजे साम्हूं सॼी सोनी बि थी पवां न, तॾहिं बि मुंहिंजी इज़त कोन थींदी। तो पंहिंजी इज़त पाण विञाई आ, इज़त कंदीअ त इज़त मिलंदई। पुट ॾे ख़बर छोकिरी ॾिसी आई? जी बाबा। बाबा अदा खे छोकिरी पसंद कोन आई? न बाबा न, छोकिरी मूंखे पसंद आ, जल्दी रिश्तो पको करे अच। छोकिरी तमाम मलूक सोणी सेफ्ती, पर हुन जो पीउ तमाम लालची आहे। छोकिरी टकन एवज़ ॾींदो पर वॾो वात खोलींदो। बाबा जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे न, हाणे असीं खॾ में ॿिए हंधि वञी रिश्तो ॾिसो। जी पुट तव्हांजी मर्ज़ी। न बाबा न, इहो ई रिश्तो खपे। तूं वञी ॻाल्हाए चाचे निज़ाम सां, जेतिरो बि वात खोलींदो न हरींदासीं। बाबा इन खां अॻु में जो अदा हथनि मां निकितो वञे, जल्दी कर वञी रिश्तो पको करे अच। ठीकु आहे पुट, मां त सुभाणे वञी मिलां थो निज़ाम सां। बाबा सुभाणे छा लाइ, अॼु छो नथो वञे? पुट जेतिरी तकड़ कंदासीं न, ओतिरो वात वॾो खोलींदी। पोइ जेका तुंहिंजी मर्ज़ी। बाबा जेकर इहा ॻाल्हि आहे न, ओ हफ़्तो खण सब्र कर, खणी पोइ ई वञजाए। तेसी ताईं त सोट दिलबर जो साह ई निकिरी वेंदो। चई सच तो सोट, हाणे त असुल हिकु ॾींहुं बि सब्र कोन कंदुसि। हा साईं, ओ आशिक मजबूर वा भल केॾो बि कंधार हुजे, अहिड़े आशिक है। वञी नवाब खान खे सम्झाए या मगज़ मां हवा कढी छॾे। अहिड़ो अशर कंदो सास जो सॼी उमिरि यादि कंदो। तव्हां बि मुंहिंजा वॾा आहियो ऐं हू बि मुंहिंजो वॾो आहे, उनजे करे मां तव्हांखे बि हक़ सच चई सघां थो त हुनखे बि चई सघां थो। पर कहिड़ो तो हक़ सच चवणु चाहीं मूंखे? ॻाल्हि कर। इहा हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे त ज़मीन जी लिखत असां वटि आहे, तव्हांजा हथ कपियल आहिनि, पर पोइ बि तव्हां पंहिंजो ॾाढ था ॾेखारियो। ठगी धोखे सां हासिल कयल ज़मीन जी का बि लिखत न आहे हूंदी। इन राणा ठगीअ सां ज़मीन हासिल कई ऐं मां ॾाठ सां ज़मीन हासिल कंदुसि। जेकॾहिं आवाज़ ज़मीन मां हथ न कटिया न त एतिरा कमज़ोर असां बि न आहियूं जेतिरो तव्हां सम्झो था। जेकॾहिं ॾाढ में ज़मीन हथ करणु चाहियो था त लॻायो ज़ोर, ॾिसूं था त केरु आहे ॾाढो। चइबो त तूं एतिरो ठाहको थी वई जो अकबर खान सां मुहाॾो थो अटकाई। हाणे जेकॾहिं मां पंहिंजी ते आयुसि न त असुल घोटे लाहींदो सही। हिकिड़ियुनि जो गुॾो मां बि न आहियां जंहिंखे तव्हां मुठ में बंदि करे वारीअ में उछलाए छॾींदव। असां बि बुढनि ते पटका न आहिनि बदा। मुंहिंजो लाश बि माइटनि खे न मिलंदो। वाह वाह साईं वाह। मां जहिड़ो जागंदड़
छ फुटो गबरू जवान तव्हांजे साम्हूं आहियां। तव्हांजो थरियल तूफ़ान खे गोराम खान मुंहुं ॾियण जी सघ रखे थो त पोइ मां बि थोड़ी सां ॾिसां थो त तोमें केतिरी ताक़त आहे। वञ पंहिंजे लाइ पहिरों वधाए छॾ वञ। अरे ईअं गुम करे छॾींदो साईं, ईअं गुम करे छॾींदो साईं जो तुंहिंजनि मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी त गोराम वियो त वियो काॾे। चाचा अकबर खान मोहण वारो न आहे, कुझु न कुझु ज़रूर कंदो। पंहिंजी न्याणीअ जे करे मुंहुं में हथ न विझंदो। बाक़ी रही तव्हांजी ॻाल्हि, चाचा तव्हां पंहिंजे वरियामा तूं इहो ग़लति थो करी। मसा तोखे मूंसां गॾु हलणो आहे न त उहा ॻाल्हि कर। बाक़ी यार मां अकेलो ई हर हाल में ऐं संदूरी जी दीदार लाइ वेंदुसि। जेकॾहिं सुजाग थी पिया न त मूंखे घणी बंदूक खणंदा, तव्हां वापसि हलिया वञिजो। हल मुंहिंजो लाश संदूरी जी आॾो तड़पंदो रहे, तव्हां मुंहिंजी पोइवारी न कजो। मतिलब त तूं मुड़ंदे न, वॾो को ज़िदी आहीं। अरे यार इश्क ज़िदी बणाए छॾियो आहे। हाणे छॾ ज़िंदगी, अचो त हलो पीरी जो दीदार करे अचो। हलिया छा चयो अकबर खान? चवे पियो त मुड़ी वञो न त तव्हांजे मालिकनि खे लाश बि न मिलंदो। अकबर खान जी बादशाही आहे जो गुम कराईंदो। अकबर खान को मामूली माण्हू आहे, वॾी रिप आहे। जेकॾहिं चयो अथई त वणंदो कोन, इन करे थोरो ख़्याल सां रहिजो। ए अकबर खान जूं अजायूं फूकूं अथव, कुझु बि कोन कंदो। तव्हांजो साह न वञे। चाचा अकबर खान मोहण वारो न आहे, कुझु न कुझु ज़रूर कंदो। पंहिंजी न्याणीअ जे करे मुंहुं में हथ न विझंदो। बाक़ी रही तव्हांजी ॻाल्हि, चाचा तव्हां पंहिंजे लाइ ख़तरो सम्झो। अकबर खान उहा थूम ई न आहे जो मुंहुं में हथ विझे। नवाब खान मूंखे त सम्झो छा आहे। उहो नवाब खान आयासि जेको नाक जे पेड़नि में हथ विझंदो आहे। उन खे छा कंदो अकबर? अहिड़ो त नोड़ ठाहे खीचे में चवंदोमांसि सॼी ज़िंदगीअ लाइ हथीको थी वेंदो। हिन जो मक़सदु ज़मीन मां हथ नाहे कढणो। माना अकबर खान जे सखनि धमकियुनि ते असां ज़मीन छॾे ॾियूं ऐं रुगो तयारु रहो। जेके रहियल न भरनि न उहे बि पंहिंजे सां भराइणा आहिनि। पर अॼु त असांजे पाणीअ वारो न आहे। अॼु फोटो सोटो आया न त वरी धूड़ मथे विझी माणींदासूं न। जातो तोखे अॼो की रात ई सुभाणे रात सेरन जो सॾु अथई। माई मूंखे सॾु क़बूल आहे। पोइ भला मां हलां? अञा ॿ टे घर ॿिया बि ॿुधाइणा अथमि। हा हल, मां बि एॾे हलां पई। मां बि दम सावण जे घर नज़ीरा खे बि सॾु ॾियणो अथमि। मां वेंदसि बानो बेगम सां मिलण लाइ। हा हा ठीकु आहे, पोइ हल त भला हलूं। पहिरीं बानो बेगम जे घर सॾु ॾियां, पोइ थी नज़ीरा जे घर वञां। हल तारी तुंहिंजी नुंहुं सां बि मिली था अचूं। ठीकु आहे, हल हल। समझी वे न सिकंदर? हाँ बाबा साईं, सब समझी वियासीं। हाँ बोटा तू भी समझी वियो हूंदे। मां समझी वियुसि बाबल साईं, समझी वियुसि। इहो हर हाल में अॼु राति ताईं कमु थियणु घुरिजे। ऐं ॿुधी छॾियो, को बि बहानो कोन हलंदो। आयो ॻाल्हि सम्झ में? कमु थी वेंदो बाबा साईं। कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे जा न। पर हिन चकर अहिड़ो धकु लॻंदो दाव तव्हां पाण ॾिसंदो। जीअं चओ था न बाबा साईं, ईअं ई कंदासीं। तव्हां बेफ़िक्र रहो। कीअं बि करे थियणु घुरिजे। हिननि मुंहिंजे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो। नाजाइज़। नानी सियाणी, जॾहिं मामी खे सॾु ॾिनो अथई, उहा घर जी वॾी आहे, पोइ हिते अचण जी तकलीफ़ छो कई? छो कर
जादू के मां पंहिंजे घर सॾु ॾेई आई आहियां हिते आई हुयसि तो यमड़ खे सॾु ॾियण नानी सियाणी अम्मा शहर वियल आहे हिते आहे ई न तूं फोन करे माणे खे ॿुधाए छॾजांइ न मां ठीकु आहे नानी सियाणी मां अम्मा खे फोन करे ॿुधाए छॾियां थी जादो पोइ हलो भला हा हल जादो मूं त सोचियो हो त तुंहिंजे ऐं मुंहिंजे हलण सां तुंहिंजी नुंहुं अॼु असांजी वॾी ख़िदमत कंदी मूं त सोचियो हो त असांखे बोतलूं पीआरींदी ॻाढ़ो ॻाढ़ो शरबत पीआरींदी पर हिन छोरी त असांखे असुल विहण जी सलाह बि कोन कई आहे नानी सियाणी जेकॾहिं अकेली अची हा त तोखे विहण जी सलाह बि कयां हा शरबतूं बि पीआरियां हा छोरी एॾो साड़ न कर वॾे नंढे जी इज़त करण तो सिख कहिड़ो तूं मुंहिंजो अंदर ठारियो आहे जो तुंहिंजी इज़त कयां खोड़ियो मुंहुं बि तुंहिंजूं ॾंभियूं न आहिनि जो नोह चोटी खां वठी पाए लॻी वई अथई खोड़ियो त कोन ॾंभियूं अथई जेके दिलि में ज़ख़म रसाया अथई उनखे छा बयान कयां पेर ड्राहे जादो पेर ड्राहे तूं बि तूं आई पर तुंहिंजी नुंहुं तोखां 4 सां मथे आहे चई सच थी अॼु जूं छोरियूं जेके वॾियूं निभागियूं अलाह को इन्हनि खां बचाए असांजी जाइ कान्हे बस माई जादो अॼुकल्ह जो औलाद खां भींगई भली आहे इन खां बहितर हो त छोकिरी जी शादी न कराइनि हा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम सलाम और घर दे खबर अज भला कीअं फुलजी मुझे घर दे पंधि पियो आहीं झाड़ा मु खबर बुधी त तुंहिंजी टंग भॼी पई आहे सो हुन लाइ सोचियुमि त तोखां हाल अहवाल वठी अचां हा साईं फट मुझे थोरो करण आयो आहीं जॾहिं मां खट ते पियो तॾहिं त तव्हां मुंहिंजी पुछा छा ॿुधायो हाणे जॾहिं मां थोरो हलण घुमण जहिड़ो थियो आहे हाणे मूंखे थोरो थपड़ायो हलो टर टर ॾाढी चिपतो लॻो पियो दोस्तान को चङाई न करे सण बि छा चई मूं को ता चङाई कराया ॿियो न त छा यार सवड़ वो यार हिकिड़ो कमु कर हिन जंग ते तमामु वॾो ख़र्च थियो आहे स्पेशल डॉक्टर उन्हनि वॾो मूंखे ख़र्च कयो आहे वाड़ी हीअं कर जेकर महिरबानी कोई त 10-15 हज़ार रुपयो जे खीसे में विझी वञे त मां थोरो हलण जहिड़ो थियां पोइ वेठा आहिनि 10,000 10,000 हुजनि त मां हिते हुजां अरे मैं किस रुपए मुझे चंगाई जी क्या जरूरत काने ए बीर इन घर में पैर न रख जा अब से खोदी हन कोने दोस मूंखे बि न घर में पैर रखण जी का बि ज़रूरत कान्हे सम्झी अदाहन जी टंग छा पई आहे असुल बत्ताल थी वियो आहे तूं हुन जी ॻाल्हि दिलि में न कंदो कर तूं वे मां तो चाहे ठाहे अचां भाई जादो मूंखे लाचार न आहे जो मां हिते बि पंहिंजी बेइज़ती करायां भई अॻे मरी धप करे वेंदो न त बि हिन खां को बि कोन पुछण ईंदो हा मासाद अॼु हर हाल में इहो कमु करणो आहे तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो तव्हां मुंहिंजो साथ ॾियो पिया या न तूं बेवकूफ़ आहीं वरिया गोराम खे उतां तां अगवा करण का बारानी ॻाल्हि न आहे शेरल एॾी वॾी ॻाल्हि बि न आहे तूं त यार अजाया पियो परेशान थी मां परेशान इन लाइ थो थियां जो तूं पंहिंजे लाइ मसला थो पैदा करी मासाद मुंहिंजो पहिरीं कंहिं ॿिए जो थिए इहो मां कॾहिं बि थियण कोन ॾींदुसि ऐं जेकॾहिं असां हिन गोराम खे अगवा करण में कामयाब वञूं था पोइ इहा शादी हिते ई रुकिजी वेंदी तूं छा थो सम्झी पोइ सुल्तान वारा माठ करे वेंदा पोइ मासाद जेको थियो खट खटाए छा वरियाम असांजो साथ तोसां आहे जेकॾहिं तूं असांखे बाहि में फिटो कंदे न पोइ बि पेर पोइते कोन कंदासीं वरियाम इहो हुकुम कर त इहो कमु कहिड़े टाइम करणो आहे 10-11 बजे तारा जीअं गोराम उतां खां घर वेंदो आहे न विच में इहो कमु करणो आहे त पोइ मां साथ इहो तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे हा शेरल मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो इहो ई आहे जेकॾहिं तूं मुनासिब नथो सम्झी पोइ भली तूं मुंहिंजो साथ न ॾे ईअं थी सघे थो त मां तोखे ॾुखे वक़्त में छॾे ईअं हली वञा पोइ छा सलाह थी मसाद जंहिंमें तूं राज़ी हुजी त पोइ ठीकु आहे तव्हां राति 10 बजे दारा उते पहुची वञिजो मां गिटीअ में चकर हणंदो रहंदुसि जीअं इहो गोराम उतां खां ॿाहिरि निकिरंदो उतां
ई खंबे हलंदासीं। ये दुनिया आहे लहर लहर में लगा, आहे लहर लहर में लगा, आहे लहर लहर में लगा, आहे लहर लहर में लगा। ये दुनिया